नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे एहसास कफ़ालत सेंटर ते औरतुनि जी रश SOP ते अमल न थी सघियो। हाई स्कूल खिपरो जे कफ़ालत सेंटर ते ओमनी एजेंटनि जे मुस्तहिक औरतुनि खां सरेआम 500 खां 1000 रुपए ताईं भत्ता उगाही करे रहिया आहिनि। सवाल करण ते ओमनी एहलकार साफ़िन ते मच्छर जी पियो सिस्टम बंदि करण जी धमकी, औरत ॿाहिरि वञी कूड़ ॻाल्हाइनि थियूं। असां खां 500 खां 1000 रुपया वता पिया वञनि, भत्तो न ॾियनि ते चवनि था त आंगूठा नथा लॻनि, वापसि कनि था औरतुनि जूं दाहूं। पुलिस बेनज़ीर इनकम सपोर्ट सांगड़ जा ऑफिसर भी ओमनी एजेंटन सां मिलियल आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे एहसास कफ़ालत सेंटर ते औरतुनि जी रश SOP ते अमल न थी सघियो। हाई स्कूल खिपरो जे कफ़ालत सेंटर ते ओमनी एजेंटनि जे मुस्तहिक औरतुनि खां सरेआम 500 खां 1000 रुपए ताईं भत्ता उगाही करे रहिया आहिनि। सवाल करण ते ओमनी एहलकार साफ़िन ते मच्छर जी पियो सिस्टम बंदि करण जी धमकी, औरत ॿाहिरि वञी कूड़ ॻाल्हाइनि थियूं। असां खां 500 खां 1000 रुपया वता पिया वञनि, भत्तो न ॾियनि ते चवनि था त आंगूठा नथा लॻनि, वापसि कनि था औरतुनि जूं दाहूं। पुलिस बेनज़ीर इनकम सपोर्ट सांगड़ जा ऑफिसर भी ओमनी एजेंटन सां मिलियल आहिनि।